मूं त वठी आहे पोइ नस वापसि हलो पोइ मारियनि? हा मारियो हो। घणा ॼणा हुआ? 3 ॼणा। कासमाबाद जे इलाइक़े फसादी वाह ते 3 वहशनि पारियां पोरियत अब्दुल्ला मल्लाह जी 9 साला न्याणी आसमा मल्लाह सां इज्तमाही ॾाढाई जी कोशिश कई वई। मासूम नींगरी जे रड़ियनि ते पाड़े वारनि नींगरी खे बचाए वरितो। नींगरी जे पीउ अब्दुल्ला मल्लाह ॿुधायो त असां मिसकीन माण्हू आहियूं, मां राज़को कमु कंदो आहियां। ज़ालमनि मुंहिंजी न्याणी खे वहशियत जो निशानो बणायो आहे, जंहिंजी हालत बि ख़राबु आहे, पर अञा ताईं को बि वस वारनि मां लड़ी न आहे आयो। हिन चयो असां नसीमनगर थाणे ते केस दाख़िल पिणु करायो आहे, मगर जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न आहिनि थिया। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई त मूंसां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं।